बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सभिनी ॾिसण वारनि दोस्तनि खे भलीकार। हीउ मुंहिंजो नओं यूट्यूब चैनल आहे जंहिं ते मूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्राइमरी तइलीम ते ध्यानु ॾींदे हीउ चैनल मूं ठाहियो आहे। प्राइमरी जे शागिर्दनि जे लाइ असांजे प्राइमरी स्कूलनि में जेका तालीम आहे उन जे हवाले सां। मुंहिंजो तालुक़ु हैदराबाद सिंध जे ॻोठु उस्मान शाह सां आहे। ऐं ख़ुदि हिकु प्राइमरी स्कूल टीचर आहियां। अॼु तव्हांखे हीअ ॿुधायां थो, मूं पंहिंजी पोइ वीडियो में इन ई चैनल ते आहे उन मूं तव्हांखे शॉर्ट्स में ॾेखारियो हो। हीअ पटियूं जेके आहिनि सिंधी हिजे करण जे लाइ लाज़मी जेके हूंदियूं आहिनि पटियूं, उहे मुंहिंजे पंहिंजे दिमाग़ या मुंहिंजी पंहिंजी नज़र में जेके मूं ठाहियूं आहिनि उहे 18 पटियूं आहिनि टोटल, जेके पोइ वीडियो जे शॉर्ट्स में रखियल आहिनि मुंहिंजी इन चैनल ते। त तव्हां सभिनी ॾिसण वारनि खे गुज़ारिश कंदुसि लाज़मी मुंहिंजे इन चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं वीडियो खे वधि खां वधि शेयर कजो। त सिंधी हिजे जे लाइ लाज़मी जेके आहिनि शागिर्दनि जे लाइ असांजे प्राइमरी स्कूलनि में जेके ॿार वीचारा अचनि था, मुंहिंजी सर्विस खे तक़रीबन 15 साल थी चुका आहिनि ऐं 6-7 स्कूल मूं ॾिठा आहिनि। 6-7 स्कूलनि में ई मूं जेको हशर ॾिठो आहे उहो इहो हूंदो आहे जो वीचारनि ॿारनि खे सिंधी पढ़णु कोन ईंदो आहे, वीचारनि खे नालो लिखणु कोन ईंदो आहे। उहो उन्हनि में छो इहो हूंदो आहे ईअं? छो जो उन्हनि खे हिजे जेको हूंदो आहे सिंधी हिजे उहो पढ़ायल कोन हूंदो आहे। ठीकु आहे, हीअ सिंधी हिजे आउं त पढ़ाईंदो आहियां स्कूल में अल्हम्दुलिल्लाह, मूंखां जेको पुॼे पियो ऐं शागिर्दनि जे लाइ उते करियां पियो। त सोचियुमि ऐं पंहिंजो हिकिड़ो यूट्यूब चैनल ठाहे छॾियां जंहिं ते सभिनी खे उन ते वीडियोज़ अपलोड करे सभिनी शागिर्दनि खे, सिंध जा जेके बि शागिर्द आहिनि मुंहिंजा, उन्हनि जे लाइ वीडियोज़ ठाहियां त उहे बि जीअं फ़ाइदो खणी सघनि ऐं हिजे करणु सिखनि। छो जो हिजे खां सवाइ सिंधी ॿोली खे पढ़णु नामुमकिन आहे। जंहिंजी हिजे पकी हूंदी, जंहिंजा आवाज़ हिजे वारा पका हूंदा, उनखे पोइ तव्हां कहिड़े बि क्लास जी सिंधी खणी ॾींदो उहो आराम सां पढ़ी वेंदो। हीअ 9 पटियूं हिन तरफ़ आहिनि, 9 पटियूं वरी हिन तरफ़ आहिनि। हीअ ॾिसो तव्हां, 9 पटियूं हीअ आहिनि, 9 पटियूं हुन तरफ़ आहिनि। इन्हनि पटियुनि ते ध्यानु हूंदो आहे, अक्सर मुंहिंजो ध्यानु इन्हनि ते ई हूंदो आहे हींअर। छो जो ॿारनि खे लाज़मी इहे पटियूं लाज़मी पढ़ाइणु घुरिजनि। हू पहिरें दर्जे में जीअं ई पहुचनि था, उन्हनि जी दाख़िला असां करियूं था त उन्हनि खे अलिफ बे खां वठी जंहिं महिल शुरू करायूं था त उन्हनि खे लाज़मी हीअ जेके पटियूं आहिनि शुरूआत में पूरा 2 साल त लाज़मी पढ़ाइणु घुरिजनि। छो जो पहिरियों साल त असां दाख़िल कोन कंदा आहियूं स्कूल में, लाज़मी आहे ॿार हूंदा आहिनि, नंढड़ा हूंदा आहिनि, जंहिंमें KG सम्झो KG जो क्लास हूंदो आहे। प्राइवेट स्कूल्स में त हिजे जो तसवुरु ई कोन्हे, बल्कि सिंधी जो तसवुरु कोन्हे। अक्सर मूं ॾिठो आहे जेकॾहिं सिंधी जो तसवुरु आहे बि सही त उते माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तोते वांगुरु रटाईंदा पढ़ाईंदा, जेको कुझु बि आहे सम्झाइनि कुझु बि कोन था त ॿारनि खे छा आहे। तंहिंजे करे प्राइमरी स्कूलनि में लाज़मी आई सिंध जा जेके सरकारी स्कूल आहिनि प्राइमरी, उन्हनि में उस्ताद साहिबान जेके आहिनि हिजे पढ़ाइनि था। सही आहे, हीअ बि हिजे ॿारनि खे लाज़मी आहे। तंहिंजे करे हीअ जेका मूं वीडियो ठाही आहे इहा हिजे त इहा हाणे पटियूं ई तव्हांजे साम्हूं आहिनि। पहिरियों नंबर जेका आहे अलिफ अख, बे बदक, बे बुक, बे भित, इहे यको ताईं। सही आहे, 52 अखर हूंदा आहिनि। इन्हनि 52 ई अखरनि खां पोइ इन्हनि जा वरी जेके हूंदा आहिनि ज़बरूं, ज़ेरूं, पेशूं, मदूं, पोइ ई आवाज़ आहिनि। नंबर 6 ते अलिफ ऐं या खे गॾाए अलिफ ये ए, बे ऐं या खे गॾाए बे, बे ऐं या खे गॾाए बे। वरी 7 नंबर ते अचो अलिफ ये ज़बर ए, ब ये ज़बर बे, ब ये ज़बर बे, ईअं वेंदे इहे यको ताईं। वरी 8 नंबर अलिफ ये ज़र ई, ब ये ज़र बी, ब ये ज़र बी। 9 नंबर अलिफ वा ओ, बे वा बो। ईअं हीअ पटियूं जेके आहिनि लाज़मी ॿारनि खे सेखारणियूं आहिनि असांखे। पंहिंजा ॿार जेके प्राइमरी जा पढ़नि था, जेके माइटी वीडियो ॾिसनि था, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि पंहिंजनि ॿारनि जे लाइ लाज़मी हीअ पटियूं जेके आहिनि उस्तादनि खे चओ त उन्हनि खे सेखारीनि, उन्हनि खे पढ़ाइनि। छो जो इन खां सवाइ हू सिंधी नथा पढ़ी सघनि। सही आहे, त तव्हांजा ॿार जेके प्राइमरी स्कूलनि में पढ़नि था, तव्हां लाज़मी स्कूलनि में विज़िट करियो। हुते जेको पहिरियों दर्जो पढ़ाए थो टीचर या उस्ताद साहिबु जेको पढ़ाए पियो, उनखे लाज़मी तव्हां हीअ पटियूं ॾेखारियो, उनखे चओ त हीअ असांजे ॿारनि खे लाज़मी पढ़ाए। छो जो हिननि खां सवाइ सिंधी पढ़णु जेका आहे नामुमकिन आहे। सही आहे, 10 नंबर, 11 नंबर, 12, 13, 14, 15, 16, हाणे इन खां वधीक थी सघे थो हुजनि, पर मुंहिंजे पंहिंजे हिसाब सां जेके आहिनि इहे 18 पटियूं आहिनि। इन खां वधीक बि हूंदियूं। उस्ताद साहिबान जेके मूंखां मोस्ट सीनियर आहिनि उन्हनि खे वधीक ख़बर हूंदी, ऐं उहे बि जेकॾहिं वीडियो ॾिसनि था त मूंखे कमेंट करे वरी ॿुधाए सघनि था हिते त कहिड़ी इन में का कमी पेशी आहे, त उहो वरी उनखे दुरुस्त करे ॿी वीडियो जेका ठाहियां उन में तव्हांजे लाइ उनखे सही करे रखां। तंहिंजे करे हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि, मुंहिंजो यूट्यूब चैनल नओं चैनल आहे, इनखे लाज़मी महिरबानी करे सब्सक्राइब करियो ऐं शेयर करियो दोस्तनि सां। महिरबानी करे तव्हां इनखे लाज़मी शेयर करियो। छो जो सिर्फ़ु ई पटियूं कोन सेखारींदुसि, इन खां पोइ कचे जो जेको किताबु आहे सॼो सिंधी ॿाराणो किताबु, लाज़मी उन ते वीडियोज़ ठहंदियूं। उन खां पोइ पको पहिरियों जेके पाण चवंदा आहियूं सिंधी पहिरियों, उन ते वीडियोज़ ठहंदियूं। प्राइमरी हिसाब सां आहे। पोइ इन में
मैथमेटिक्स बि अची वेंदी, रियाज़ी जंहिंखे पाण चवंदा आहियूं, जनरल नॉलेज आहे, इस्लामियात आहे, उर्दू आहे, ये सभु प्राइमरी में जेके बि सब्जेक्ट आहिनि, इंग्लिश आहे, ये सभु जा सभु इंशाअल्लाह आऊं कवर कराईंदुसि तव्हांखे इन वीडियोज़ जे ज़रिए। तंहिंजे करे महिरबानी करे तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकु दफ़ो वरी ॿीहर गुज़ारिश थो करियां त मुंहिंजो नओं चैनल आहे, मुंहिंजे चैनल खे तव्हां सपोर्ट करियो। तव्हांजे सपोर्ट जी मूंखे ज़रूरत आहे। महिरबानी करे तव्हां सपोर्ट करियो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करायो ऐं वीडियोज़ खे वधि खां वधि शेयर करायो त जीअं मुंहिंजी बि हौसला अफ़ज़ाई थिए ऐं आऊं तव्हांजे लाइ बहितरीनु वीडियोज़ ठाहे सघां। महिरबानियूं।